लालू रैंक खां रिपोर्ट करे आशिक अली मुगेरी एक महीनो अॻु अवामी प्रेस क्लब लालू रैंक जे जनरल सेक्रेटरी रोशन अली मुगेरी जे भाउ मोहम्मद शरीफ मुगेरी खां वारहे थाणे जे हद वारहे लाड़काणा रोड ते बुलेदी लाड़े खां हथियारबंद हथां फुरियल मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि न मिलण ख़िलाफ़ अॼु बि अवामी प्रेस क्लब लालू रैंक जे सॾ ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि PP नौजवान इतिहाद लालू रैंक नौजवान इतिहाद पेचुहा जिस्कम दुकानदार एसोसिएशन समेत साफ़िन ऐं शहरियुनि जी वॾी तादाद अवामी प्रेस क्लब जे सदर रोशन अली टोटाणी मुजीबुर रहमान टोटाणी मोहम्मद पुनहल चांडियो रोशन अली मुगेरी तुफ़ैल अहमद मुगेरी ख़ालिद बुगियो दीदार अली मुगेरी आरिफ अली तुनियो शहज़ाद अली बोहियो जी अॻवानी में रैली कढी अवामी प्रेस क्लब वारो एहतजाज नोट करायो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी वारहे थाणे जे नाअहल SHO मीर मोहम्मद खोसो ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं अहिड़े एहतजाज सबबि बस स्टॉप वारहे लाड़काणो रोड ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻुवाणनि शहरियुनि रोशन अली टोटाणी मोहम्मद पुनहल चांडियो रोशन अली मुगेरी मुजीबुर रहमान टोटाणी ख़ालिद बुगियो तुफ़ैल अहमद मुगेरी उस्ताद दीदार अली मुगेरी आरिफ अली तुनियो शहज़ाद अली बोहियो ऐं मोहम्मद शरीफ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी प्रेस क्लब लालू रैंक जे जनरल सेक्रेटरी रोशन अली मुगेरी जे भाउ खां हथियारबंदनि हथां फुर थियल CD मोटरसाइकिल मॉडल 2024 मोबाइल फ़ोन ऐं पैसा हिकु महीनो गुज़रण जे बावजूदि वारहे पुलिस वापसि न कराए सघी आहे। हिन सिलसिले में SSP कंबर शदादकोट पिणु किरदारु अदा न करे सघियो आहे, जंहिं जे नतीजे में साफ़ियुनि में ताव वधण सां गॾु बेचैनी वधी वई आहे। हुननि चयो त फुरथियल मोटरसाइकिल ऐं ॿिए सामान जी वापसी लाइ केतिरा भेरा हद वारे थाणे ते जे SHO सां पिणु मिली चुका आहियूं, पर SHO वारहे ठल्हा आसरा ॾिए थो। हिन वक़्त ताईं को बि ॿूटो नाहे ॿारियो। हुननि चयो त फुरथियल मोटरसाइकिल ऐं ॿिए सामान जी वापसी ताईं वारहे पुलिस ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदो। उन खां अलावा हिन सिलसिले में अदालत सां पिणु रुजू कयो वेंदो।